घोटकी में ख़बर ईंदा हलो त मीरपुर माथेलो जे शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे क़त्ल केस में अदालत नामज़द जवाबदार पीपल्स पार्टी जे MNA ख़ालिद अहमद लुंड ऐं संदसि ॿिनि पुटनि जी ज़मानत रद्द करे छॾी। जवाबदार अदालत जे फ़ैसिले खां अॻु फ़रार थी विया। मीरपुर माथेलो जे शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे क़त्ल केस जी ॿुधणी थी। इन मौक़े ते PP MNA ख़ालिद अहमद लुंड पंहिंजे ॿिनि पुटनि मीरपुर माथेलो म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन शहबाज़ लुंड ऐं नूर मोहम्मद लुंड समेत पेश थियो। जंहिं बाद अदालत महफ़ूज़ फ़ैसिलो ॿुधाईंदे PP MNA ख़ालिद अहमद लुंड, शहबाज़ लुंड ऐं नूर मोहम्मद लुंड जी ज़मानत रद्द करे छॾी। इन खां अॻु ख़ालिद अहमद लुंड पुटनि समेत अदालत मां फ़रार थी वियो हो। अदालत केस में दहशतगर्दी जूं शकूं बहाल करण जो हुकुम ॾेई छॾियो। पुलिस पारां केस मां ख़ालिद अहमद लुंड जो नालो कढण ऐं केस में दहशतगर्दी जूं शकूं ख़त्म करण जी रिपोर्ट जमा करण बावजूदि अदालत पुलिस जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी क़त्ल केस जी ॿुधणी हाणे दहशतगर्दी टोड़ अदालत में थींदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।